नाज़रीन, सखर में ग्रैंड हेल्थ अलायंस तरफा मुतालबन जी मरताला सरापा एहतजाज बनल आहिनि। तफ़सील ॾिसूं था फरीद सुमरो जी हिन रिपोर्ट में। सखर सिविल अस्पताल के डॉक्टर नर्सिस पैरामेडिकल स्टाफ जो ग्रैंड अलाउंस तहत अज नाए डी भी मुतालबन की मनताला एहतजाज धरणो जारी है। इन वक्त असां अगवान एहतजाज कंदड़ मौजूद आहिनि। स्टाफ उन्हनि को पुछूं था तो तव्हांजा कहिड़ा जेके मुतालबा उहे इन वक्त ताईं जेके मंजूर न थिया आहिनि, जंहिंजे लाइ तव्हां हिन वक्त ताईं एहतजाज जारी रखी वेठा हो। रोज़ असांखे नवां असरान हाणे भी कल भी असांजी हिकिड़ी मीटिंग सेक्रेटरी साहब वटि हुई, जंहिंमें हुननि असांखे इहो ई सुबुह खां वठी शाम ताईं विहारे कुझु बि न ॾिनो। आख़िर में असांखे टड़का छॾियो त 2-3 ॾींहं बीहो, असां तव्हांखे कंदासीं। हेॾी सारी वबा हले थी, जेका बि का आसमानी आफ़ात हुजे, रोड हादसा हुजनि, ट्रेन हादसा हुजनि, सभ खां पहिरियों डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, नर्सिस स्टाफ पहुचंदी आहे। असांजूं पघारूं असांजूं एतिरियूं आहिनि बिल्कुलु ई न हुअण जे बराबरि। असां सही माना में पंहिंजे औलाद खे तालीम नथा ॾेई सघूं। असांजो कहिड़ो बि पैरामेडिकल जो कोई बि तव्हां ॾिठो हूंदो, न को ऑफिसर आहे न को छा, असां उनखे मिडल ताईं नथा वञी वठी सघूं, एतिरी असांजी तनख़्वाह पघार न आहे। असां गवर्नमेंट सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं, जेसीं ताईं असांजा हक़ न मिलंदा असां इहो पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। हेल्थ डिपार्टमेंट असांजा जेके चार्टर डिमांड उहे पूरा न कया, उनजे करे असां वरी ओपीडी मुकमिल बाइकाट कयूं। असांजी ओपीडियूं बिल्कुलु बंदि आहिनि, एमरजेंसी खुलियल आहे। जेकॾहिं अञा बि सिंध हुकूमत ऐं हेल्थ डिपार्टमेंट असांजा जाइज़ मुतालबा न वधंदा त एहतजाज जो दाइरो वसी थींदो। सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त असांजा मुतालबा मञा वञनि ऐं ॿी सूरत में असां एहतजाज जो जेको वधायो वेंदो असांजो, ऐं महिरबानी करे असांजा मुतालबा मञिया। बाक़ी जेके असांजी डिमांड जेसि ताईं असांजी पूरी न थींदियूं, नोटिफिकेशन न निकिरंदा, असांजो बाइकाट कंटिन्यू रहंदो। बैनुल अक़वामी वबा हले थी पई कोविड-19, उन में भी असांखे पहिरियों त हिफ़ाज़ती किट्स नथियूं ॾिनियूं वञनि, ॿियो त असांखे सिक्योरिटी प्रोवाइड नथी कई वञे। ऐं उन खां अलावा जो गवर्नमेंट पाण ऐलान कया आहिनि कोरोना वबा जे लाइ त असां हिन खे जेको इनिशियल बेसिक पेज कार्ड ॾींदासीं, उहा बि अञा ताईं कोई भी नोटिफिकेशन न निकितो न, उहा का ॾिनी थी वञे। इससे हमारे मुतालबा जो है वो पूरे नहीं हो रहे हैं। हमारे गवर्नमेंट से यही इल्तिजा है कि बराए मेहरबानी करके हमें इतना जलील ना करें और आप अच्छे बनने की कोशिश करें ताकि हमारे जो मुतालबात वो पूरे किए जाएँ। लेबोरेटरी वगैरह जो कम जो मुकम्मल बंद है। इहो भी गवर्नमेंट का मुतालबो किया है तो जेतिरे ताईं असांजा मुतालबा न पूरा किया वेंदा ऐं असां सां ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं ऐं उन ते अमल न कयो वेंदो त असां एहतजाज जे दायरे खे वधाए सघूं था ऐं पूरे सिंध ताईं वधाए सघूं था। कैमरामैन इशफाक उद्दीन, फरीद सुमरो, मेहरान टीवी, सखर।